अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं गुलाम रसूल प्यार। इन वक्त मां ॾेर की बेनज़ीर इनकम सपोर्ट सेंटर जो उनके बारे मौजूद आहियां, जिते हिन टाइम विस्प जूं जेकियूं आहिनि उहे बेनिफिशरी खे सिमूं जेकियूं आहिनि उहे मुहैया कई पियूं वञनि, जंहिंजी अॼु 15 तारीख़ जेकी आख़िरी डेट ॿुधाई वई, पर हाणे उनखे तारीख़ में जेको आहे वाधारो कयो आहे। हाणे आख़िरी तारीख़ जेकी आहे उहा 28 तारीख़ मुक़ररु कई वई आहे। सो तमामु बेनिफिशरी खे गुज़ारिश आहे त हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे उतां जे जेकी उन्हनि जे हद में सेंटर लॻे थो पियो, त उतां ई हू जेको आहे बेनिफिशरी जेकी आहे उतां ई सिम ख़रीद करे बाक़ी कंहिं ॿिए एजेंट या कंहिं जॻह ते वठण खां जेको आहे उहे परहेज़ कनि। छो जो हिकिड़ी माफ़िया एजेंट वरिता आहिनि जेका मुख़्तलिफ़ तरीक़े सां अबोज माण्हुनि खां जेको आहे 800 खां 1000 खां 1500 रुपया जेको आहे फीस सिम जा वठनि था। चवनि था त तव्हांजो वॉलेट अकाउंट जेको आहे इन ते ठही वेंदो। बहरहाल तमामु अहिड़े फ्रॉडनि खां तव्हां जेको आहे बेनिफिशरी महफ़ूज़ रखे। जेका दोस्त असां ॾिसनि था उन्हनि खे गुज़ारिश आहे त अहिड़े फ्रॉडनि खां महफ़ूज़ रखो। कंहिं ॿिए हंधि सिम खोलाइण बजाए जेकी तव्हांजे नज़दीक तव्हांजे हद में लॻंदड़ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जिते तव्हां किस्त पहिरियों वठंदड़ हो, उतां जेको आहे उहा सेंटर तां सिम ख़रीद कयो। थोरो तकलीफ़ आहे छो जो हिन वक़्तु जॾहिं हुकूमत ऐलान कयो लास्ट डेट 15 तारीख़ जे हवाले सां, त पोइ बेनिफिशरी जेकी आहे उन जेको आहे ज़्यादा जेको आहे ज़ोर भरियो सिम वठण जे लाइ। लेकिन हाणे हिन वक़्तु बि काफ़ी तादाद में जेकी आहे बेनिफिशरी रहियल आहे। उनजे लाइ जेको आहे हुकूमत तरफ़ां जेको आहे इन जी तारीख़ में इज़ाफ़ो कयो वियो आहे। हाणे आख़िरी तारीख़ जेकी आहे 28 मुक़ररु कई वई आहे ऐं कोई घबराइण जी ज़रूरत न आहे। परेशान न थियो, सिम तव्हांखे मिली वेंदी। अगरि हिन किस्त में तव्हांखे सिम न मिले थी त मथीं किस्त ताईं तव्हां जेको आहे सिम वठी वठो, तव्हांजो जेको आहे पैसा जेको आहे उनमें ईंदा रहंदा। तमामु दोस्त वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो ऐं आख़िर में वरी मां गुज़ारिश कंदुसि त फराडी टोलनि खां महफ़ूज़ रहो। जेका इहे मुख़्तलिफ़ माण्हू जेका आहिनि तव्हांखे फ्रॉड ज़रिए चवनि था त बाबा हीअ तव्हांखे सिम असांखां वठो, असां वॉलेट अकाउंट तव्हांखे खोलाए ॾियूं था। इहे फराडी टोलो आहिनि। तव्हां जिते बि वठो सेंटर जेको सेंटर आहे उते वठो। बिल्कुलु ही सिम फ्री मिली रही आहे, कोई इनजी चार्जिस कोन्हे। ऐं हिन सेंटर ते काफ़ी तादाद में हिते औरतूं अॼु जेको आहे हिकु डिवाइस हुजण जे करे बेहोश थियनि पियूं। ऐं असां इंतिज़ामिया खे चवंदासीं त 28 तारीख़ जीअं इज़ाफ़ो थियो आहे तारीख़ में, ईअं ई हिते सिमनि जेको डिवाइसनि में इज़ाफ़ो कयो वञे। कम अज़ कम 5 खां 6 डिवाइसूं हिते ॾिनियूं वञनि, छो जो हिते तमामु ज़्यादा बेनिफिशरी आहे। हिते काफ़ी इलाइक़ा जेका आहिनि लॻनि था पिया। सो इन हवाले सां जीअं हिते औरतूं गर्मी में जेको आहे उन्हनि खे सख़्तु तकलीफ़ थिए थी, जीअं हू तकलीफ़ खां बची सघनि ऐं सिमूं बि उन्हनि खे आसानी मिली सघनि। हिकु दफ़ो वीयर नोट कयो, सिम जेकी आहे सेंटर ते बिल्कुलु फ्री मिली रही आहे। कोई तव्हां खां पैसो एजेंट वठे थो त फ़ौरन असांखे शिकायत कयो। असां इंतिज़ामिया असांजा एडी साहब राब्ते में आहे, ॿिया इंतिज़ामिया जेकी राब्ते में आहे, असां फ़ौरन शिकायत कराए उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई कराईंदासीं।